राष्ट्रीय बाबरू वेझो शहर सीलरा तकरारता 6 ॼणनि जे क़तल बाद गुज़िरियल ॾींहुं खां जारी ऑपरेशन में 9 ॾुहारी मारिजी विया आहिनि। इन वाइस अपडेट वठूं था गुलाम कंबर बोहर खान जी। गुलाम कंबर, छा वधीक अपडेट आहे? जी, अब तफ़सीली है उबारो भरसा रवती कच्चे वाले इलाके में सिलरा दंदू शहर तकरार खां पोइ पुलिस पारां ऑपरेशन कयो। रवती कच्चे वाले इलाके में शहर गैंग के ॾोहरनि खिलाफ घोटकी पुलिस रेंजर्स के गजल तौर ॿिए ॾींहुं बि जदीद टेक्नोलॉजी मदद सां टारगेट ऑपरेशन जारी हुयो आहे। पुलिस ऑपरेशन दौरान 9 ॾोहरनि खे मारिजी विया आहिनि। गुलाम शहर, अकू शहर, नज़ीर शहर, दागा शहर, जागण कोश एक ॾोहारी जंहिं ते 20 लाख रुपया इनाम याफ़्ता हुयो। शाहू कोश उहो बि मारिजी वियो आहे। ॿिनि ॾोहारियुनि जी सुञाणप न थी सघी आहे, जंहिंजे लाशनि खे पुलिस पंहिंजी तावील में वठी करे तालका अस्पताल उबारो पहुचाया आहिनि। जेके हिकु ॾोहारी एहसान शहर आहे उनखे उनजो लाश साथी खणी विया आहिनि, जॾहिं त 1 दर्जन खां मथे ॾोहारी ज़ख़्मी थियण जा बि इतला आहिनि। पुलिस जो ऑपरेशन जारी आहे। मारिजी वियल ॾोहारियुनि जो अंग वधी नओं थी वियो आहे। पुलिस जो कच्चे अंदर वधीक ॾोहरनि खिलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। जदीद हथियारनि सां उते ऑपरेशन पुलिस रिसोर्ट रही है, जंहिंजी कमांड SSP घोटकी SSP सखर अज़हर मुग़ल करे रहियो आहे। जी गुलाम कंबर, मेहरबानी।